कराए छॾ यार। लाड़काने वारे कुंभ झोल हिंगोरजा में सकाफती दिहाड़ो भरपूर नमूने से मल्हायो वियो। लाड़काने में मुर्तज़ा कलहोड़े, मोहम्मद आशिक पठान, माशूक उढाणे, डॉक्टर मुला बख्श ऐं ॿियनि जी अॻवानी में जिना बाग ताईं रैली कढी वई, जिते सकाफती वेस पारे क़ौमी गीतनि ते झूमरियूं हयूं। वारे में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां अजरक टोपी पहिरे रैली कढी वई, जिते ॿारनि पारां तक़रीरूं पिणु कयूं वयूं। कुंभ ऐं भरपासे में बि सकाफती दिहाड़े ते शानदार रैलियूं कढी वयूं, जंहिं दौरान नंढा तोड़े वॾा क़ौमी गीतनि ते झूमरियूं हणंदा रहिया। सिंध धरती पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद जे नारनि सां पंहिंजी धरती सां मोहबत जो इज़हार कयो। झोल में भील बिरादरी पारां बि सकाफती दिहाड़ो भरपूर नमूने सां मल्हायो वियो, जंहिं दौरान गुलनि जे पतियुनि सां सिंध लिखी मेणबतियूं ॿारे भेटा पेश कई वई। हिंगोरजा में नंढनि तोड़े वॾनि सकाफती वेस पारे क़दीम सकाफत खे भेटा पेश कई। अल्ताफ सहतो, सुल्तान अहमद, फरमान अली ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिं दौरान सूफ़ी शाइर सत सरमस्ती दरगाह ते पहुची हाज़िरी ॾिनी वई ऐं इंसानी ज़ंजीर पिणु ठाही वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।